अस्सलामुअलैकुम दोस्तों, आवां अब्दुल्ला गडानी। दोस्तों, सिंध जी मज़लूम न्याणी उम्मे रबाब चांडियो जे खानदान जे केस में मुलविस 8 नामज़द जवाबदारन के अदालत तरफां बाइज़्ज़त बरी कयो वियो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो इन केस के पूरा 8 साल थी विया। 8 सालनि खां पोइ बि जेको आहे फ़ैसिलो ज़ालिमनि जे हक़ में अचे थो पियो, सरदारनि जे हक़ में अचे थो पियो, कंहिं मज़लूम जे हक़ में नथो अचे। सवाल थो पैदा थिए त 8 सालनि खां पोइ बि इंसाफ़ नथो मिले त पोइ केस खे एतिरो डिघो करण जो फ़ाइदो छा आहे? इन फ़ैसिले अचण खां पोइ पाकिस्तान जे अवाम जो पंहिंजे अदालतुनि ते छा एतिमाद रहंदो? सो ॿुधी मरण खपे इन्हनि जजनि खे, असांजी अदालत खे, जो अहिड़ा फ़ैसिला जेकी आहे उहा जेकी आहे फ़ैसिला करनि था पिया। सो हिन वक़्तु असांजूं अदालतूं जेकी आहिनि पैसे जे साम्हूं रंडी बणियल आहिनि। असांजे अदालतुनि जूं चाबियूं सरदारनि भोतारनि जे हथ में आहिनि। सो अव्हांखे ख़बर हूंदो त असांजी सिंध जे अंदरि 144 कलम लागू थियल आहे, तो कोई भी सरेआम फायरिंग नथो करे सके, छो त इन सां सिंध जे जेको आहे अमन अमान ख़राब थी सके थो पियो। सो अव्हांखे ख़बर हूंदो त जॾहिं ही फ़ैसिलो आयो, फ़ैसिले अचण खां पोइ इन्हनि सरदारनि भोतारनि शहर जे अंदरि सरेआम फायरिंग कई। फायरिंग जा वाक़िया ज़ाहिर आया। अव्हां सोशल मीडिया ते ॾिठो हूंदो त उन्हनि जा वीडियो वायरल आहिनि। हू सरेआम फायरिंग करनि था पिया, ख़ुशी करनि था पिया त असां इन केस खे खटे विया आहियूं। सो ॿुधी मरण खपे इन्हनि सरदारनि खे। जॾहिं त कंहिं ग़रीब माण्हू को पंहिंजे पुट जी शादी करे थो पियो, कोई बि, त उहो जेकॾहिं ख़ुशी जे अंदरि फायरिंग करे थो पियो, अहिड़ो को वाक़ियो करे थो पियो, त उन जे मथां इहो कलम लागू कयो वञे थो पियो। जेकॾहिं कंहिं माण्हू खे को पुटु ॼाए थो पियो, उन ते उहो ख़ुशी करे थो पियो, फायरिंग करे थो पियो, त उन ते इहो कलम लागू कयो वञे थो पियो। इन्हनि सरदारनि भोतारनि ते इहो छो कलम लागू नथो कयो वञे? अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त असांजूं अदालतूं सरदारनि जे हथ में आहिनि, सरदारनि जे हथ में आहिनि, उन्हनि जूं चाबियूं भोतार आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, ॿुधी मरण खपे असांजे अदालतनि खे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असांजी सिंध जे अंदरि जेके बि वाक़िया थियनि था पिया, उन्हनि जा बुनियाद, उन्हनि जी जेका कड़ी आहे, उहे सरदार ई आहिनि। अव्हांखे ख़बर हूंदो त सिंध जो बहादुर सहाफ़ी शहीद नसरुल्लाह गडानी खे क़तल शहीद करण वारा केरु आहिनि? इहे साॻिया ई सरदार आहिनि। इन्हनि सरदारनि जी कड़ी आहे। ऐं उन खां अलावा जान मोहम्मद महर खे शहीद करण वारा केरु आहिनि? इहे साॻिया ई सरदार, इन्हनि जी कड़ी आहे। नाज़िम जोखियो खे शहीद करण वारा केरु आहिनि? इहे साॻिया ई सरदार आहिनि। अज़ीज़ मेमन खे शहीद करण वारा केरु आहिनि? इहे साॻिया ई सरदार आहिनि। फातिमा पुरड़ो जेको मासूम आहे, उनखे शहीद करण वारा केरु आहिनि? इहे साॻिया ई सरदार, इन्हनि जी कड़ी आहे। ऐं उन खां अलावा जेको मोरे जे अंदरि जेको वाक़ियो पेश आयो आहे लेगारी बिरादरी सां, इन्हनि खे क़तल करण वारा, इन्हनि खे शहीद करण वारा केरु आहिनि? इहे साॻिया ई सरदार, सहूलतकार, इन्हनि जी कड़ी आहे। इन्हनि ते को जेको आहे कानून कोन्हे। इहे सरदारनि जा, इहे सरदार अदालतनि जा पिठू सहूलतकार कमाऊ पुट आहिनि। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, कंहिं ग़रीब सां इंसाफ़ कोन्हे। सो सुर्ख़ सलाम पेश कजे थो पियो सिंध जी न्याणी, बल्कि पाकिस्तान जी न्याणी उम्मे रबाब चांडियो जे इज़त खे ऐं उन जे जेकी आहे मुसलसल जद्दोजहद खे, जेका 8 सालनि खां वठी करे मुसलसल 8 सालनि ताईं जेका जद्दोजहद करे थी पई, जेकी आहे अदालतनि जा धिका बर्दाश्त करे थी पई, तकलीफ़ूं बर्दाश्त करे थी पई, लेकिन वरी बि हिन वक़्त ताईं उन जेको आहे अमन जो रस्तो न छॾियो आहे, सब्र वारो रस्तो न छॾियो आहे। उन अमन जी ॻाल्हि कई आहे। ऐं हिन वक़्त बि उहा औरत मज़लूम न्याणी पुरअमन आहे ऐं पाकिस्तान जी अदालतनि खां मायूस आहे। सो हाणे इहो वाक़ियो करे, अहिड़ो फ़ैसिलो करे, असांजे अदालतनि इहो मैसेज ॾिनो आहे, इहो पैगाम ॾिनो आहे त तव्हां पंहिंजा फ़ैसिला पाण कयो, असां मां इहा उमेद रखो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, कंहिं मज़लूम जी का वारसी ज़रे बराबरि बि कोन्हे, कंहिं मज़लूम जी दाद रसी ज़रे बराबरि बि कोन्हे। सो अपील थी कजे अदालतनि खे, अदालतूं त न आहिनि, वरी बि अपील थी कजे त ख़ुदा रा इंसाफ़ कयो, ख़ुदा रा इन मज़लूम सां इंसाफ़ कयो। अगरि हिते तव्हां अहिड़ा फ़ैसिला कयो था पिया, ख़ुदा जे दरबार में छा जेको आहे तव्हां मुंहुं ॾींदव? ख़ुदा जे जेकी आहे अज़ाब खां, ख़ुदा जे कहर खां न बची सघंदव। मज़लूम जी जेका आह आहे उहा, उन खां तव्हां बची न सघंदव।
छो त टिनि शख़्सनि जी जेका दुआ आहे उहा जल्दी में क़बूल थींदी आहे, मुसाफ़िर जी, मज़लूम जी ऐं वालिदैन जी दुआ। इहे जेकॾहिं तव्हांखे बददुआ ॾियनि न, इन्हनि जी पिट, इन्हनि जे पाराते खां तव्हां बचो, ख़ुदा जे अज़ाब खां डिॼो, मज़लूम जे आह खां कुझु डिॼो। छा असां इन्हनि अदालतनि जे साम्हूं न वञूं? छा असां पंहिंजा फ़ैसिला पाण खणूं ऐं हथियार खणूं? असांजी अदालतनि जो इहो ई मक़सदु आहे त तव्हां हथियार खणी करे पंहिंजा फ़ैसिला पाण कयो। असां मां इहा उमेद रखो। सो अपील थी कजे त इन मज़लूम नियाणीअ सां इंसाफ़ कयो वञे। अगरि इंसाफ़ न कंदो त असांजे सिंध जो माहौल आहे, उहा जेकी अमन अमान आहे असांजी पाकिस्तान जो, उहो दिन ब दिन उहो ख़राबु थींदो वेंदो। अस्सलाम वालेकुम।